जीनियाती इंजीनियरिंग जी मदद सां माउ जी कुख खां सवाइ ॿारनि जी वाध वेझ ऐं उन्हनि में पंहिंजी मर्ज़ीअ जूं ख़ासियतूं शामिल करे सघजनि थियूं। हथरादू रहन ज़रिए ॿारनि जी वाध वेझ फ़िलहाल रुॻो हिकु तसवुरु आहे जेको बर्लिन में यमनी मॉलिक्यूलर बायोलॉजिस्ट हाशिमुल गेली ॾिनो आहे। हिन तसवुराती टेक्नोलॉजी ज़रिए वालिदेन पंहिंजे ॿारनि में ज़हानत, कद, वारनि, खल ऐं अखियुनि जो रंग बि पंहिंजी पसंदि मूजिबि चूंडे सघनि था। साइंसदान जेकॾहिं हिन मंसूबे में कामयाब थी वञनि था त उन खां पोइ ॿार पैदा करण लाइ माउ जी कुख घुर्बल न हूंदी, पर हथरादू इनक्यूबेटर्स जी फैक्ट्रीअ में ॿार पैदा थींदा। 2017 में साइंसदाननि बायोबैग नाले हथरादू कुख इजाद कई हुई, जंहिंखे रिढ जे ॿारनि जे वाध वेझ लाइ इस्तेमालु कयो वियो हो। बायोबैग जे कामयाब तजुर्बे खां पोइ हाणे साइंसदान इंसाननि जी पैदाइश लाइ बि साॻी क़िस्म जे हथरादू कुख इजाद करण ते कमु करे रहिया आहिनि। हथरादू कुख जी मदद सां औलाद खां महरूम जोड़नि ऐं ॿियनि मसइलनि खे मुंहुं ॾींदड़ माण्हुनि खे मदद मिलंदी। मर्द ऐं औरत जे नुतफ़नि खे हथरादू रहम में लॻाइण खां अॻु जीनियाती तौर ते उन में तब्दीली करे ॿार जो कद, वारनि ऐं अखियुनि जो रंग बि पंहिंजी पसंदि मूजिबि रखी सघिजे थो। यादि रहे त दुनिया में इंसाननि जी आबादी 8 अरब खां वधी चुकी आहे, पर इहा बि हक़ीक़त आहे त गुज़िरियल 100 सालनि दौरान पैदाइश जी शरह घटिजी वई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk